दुनिया जे ताक़तवर ऐं कमज़ोर तरीन पासपोर्टनि जी फ़हरिस्त साम्हूं आई आहे, जंहिंमें सिंगापुर बददस्तूर पहिरें नंबर ते मौजूदु आहे। आलमी इदारे हैंडली पासपोर्ट इंडेक्स ताज़ी फ़हरिस्त जारी कई आहे, जंहिंमें सिंगापुर बददस्तूर पहिरें नंबर ते मौजूदु आहे। सिंगापुर जा शहरी बग़ैर वीज़ा 192 मुल्कनि जो सफ़र करे सघनि था, जेको आलमी सतह ते सभ खां वधीक रसाई ॾींदड़ पासपोर्ट आहे। फ़हरिस्त में ॿिए नंबर ते 3 मुल्क जापान, ॾखण कोरिया ऐं मुतहदा अरब इमारात शामिल आहिनि, जिन जा शहरी 187 मुल्कनि ताईं वीज़ा फ्री रसाई रखनि था ऐं उन खां पोइ नॉर्वे ऐं स्विट्ज़रलैंड 185 मुल्कनि में नुमाया आहिनि। रिपोर्ट मुताबिक़ यूरोपी मुल्क मजमूई तौर ते पासपोर्ट ताक़त में सरे फ़हरिस्त आहिनि, जॾहिं त यूरोपी यूनियन जी पहुच 183 मुल्कनि ताईं वीज़ा फ्री रसाई हासिल आहे, जेके मलाइशिया ऐं बर्तानिया जे बराबरि आहिनि। ॿिए तरफ़ कमज़ोर पासपोर्टनि जी फ़हरिस्त में अफ़गानिस्तान सभ खां कमज़ोर पासपोर्ट रखंदड़ मुल्क आहे, जितां जा शहरी रुॻो 23 मुल्कनि ताईं बग़ैर वीज़ा जे सफ़र करे सघनि था। कमज़ोर तरीन पासपोर्टनि में ॿिए नंबर शाम, 3 नंबर ते इराक़, जॾहिं त कमज़ोर तरीन पासपोर्टनि रखंदड़ मुल्कनि में पाकिस्तान 4थे नंबर ते आहे, जितां जे शहरनि खे 31 मुल्कनि में वीज़ा फ्री एंट्रीअ जी सहूलत हासिल आहे।